अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असद ख़ान कुरैशी। दोस्तो, जॾहिं बि हाला मूं बोस्की ख़रीद कयो त ही ज़रूरु पढ़जो, निम्हा बोस्की बाय नूर मोहम्मद हालाई। छो त असां वटि सुठनि माण्हुनि खे बदनाम करण वारनि जी खोट न आहे। इन करे जॾहिं बि बोस्की वठो त निम्हा बोस्की ऐं नूर मोहम्मद हालाई ज़रूरु पढ़जो। हर इंच इंच ते लिखियलु अथव। मूं बि ख़रीद कई आहे। थैंक यू। सिंध सलामत, साथ सलामत, सदाई गॾु। सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई, सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई। खाद में सकाफत या, खाद में सकाफत या नूर में मुड़ हालाई। सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई।